ठिकराटे वेझो निंगरी मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। ॻोठ ॼाम इब्राहिम मोहतम मां निंगरी सफूरा मोहतम मुबैना तौर ते अगवा थी वई। निंगरी जे वारसनि तरफ़ां ज़ाहिद मोहतम ऐं ॿियनि ते अगवा करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। वारसनि मूजिबि इतला बावजूद हद जी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे। ठिकराटे वेझो निंगरी मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। ॻोठ ॼाम इब्राहिम मोहतम मां निंगरी सफूरा मोहतम मुबैना तौर ते अगवा थी वई। निंगरी जे वारसनि तरफ़ां ज़ाहिद मोहतम ऐं ॿियनि ते अगवा करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। वारसनि जो चवणु आहे त इतला बावजूद हद जी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। ठिकराटे वेझो निंगरी मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। ॻोठ ॼाम इब्राहिम मोहतम मां निंगरी सफूरा मोहतम मुबैना तौर ते अगवा थी वई। निंगरी जे वारसनि तरफ़ां ज़ाहिद मोहतम ऐं ॿियनि ते अगवा करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। वारसनि मूजिबि इतला बावजूद हद जी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। ठिकराटे खां इहा अहम ख़बर नाज़रीन अवांखे ॾियूं पिया। ठिकराटे वेझो निंगरी मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। ॻोठ ॼाम इब्राहिम मोहतम मां निंगरी सफूरा मोहतम मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। निंगरी जे वारसनि तरफ़ां ज़ाहिद मोहतम ऐं ॿियनि ते अगवा करण जो इल्ज़ाम लॻायो वियो आहे। वारसनि मूजिबि इतला बावजूद हद जी पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु नाहे। नाज़रीन ठिकराटे मां ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठिकराटे वेझो निंगरी मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। ॻोठ ॼाम इब्राहिम मोहतम मां निंगरी सफूरा मोहतम मुबैना तौर ते अगवा थी वई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर सां। जी मजीद। निदा ही ठिकराटो जो ॻोठ ॼाम इब्राहिम मोहतम आहे जेको मुबारक थाणे जी हद में अचे थो। उन मां 14 वरनि जी निंगरी सफूरा दी अब्दुल जब्बार मोहतम मुबैना तौर अगवा थी वई आहे। निंगरी जे वारिद अब्दुल जब्बार ऐं वालदा माई पनाई मोहतम इल्ज़ाम हणंदे चयो आहे त गुज़िरियल राति हुकदार अली आचर कुतुबुद्दीन ऐं ज़ाहिद मोहतम हथियारनि जे ज़ोर ते असांजे घरनि में घिरी करे असांजी 14 सालनि जी न्याणी सफूरा खे अगवा करे आहे। इन वाक़े जो इतला त मुबारकपुर थाणे ते असां ॾिनो आहे, पर हिन वक़्तु ताईं मुबारकपुर पुलिस जेको जवाबदारनि सां रुश्वत उन्हनि इल्ज़ाम पढ़ियल आहे। हिन वक़्तु ताईं हिन निंगरी बाज़ियाब कराए छॾी आहे ऐं न ई उन्हनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त निंगरी जे वारसनि वधीक DIG सखर SSP सखर खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौरु असांजी निंगरी जा मुगवी थियण जो जेको अगवा थियण जो नोटिस वठी ऐं फौरी तौरु असांजी निंगरी बाज़ियाब कराए ॾिनी वञे। ॼाणायल जेके जवाबदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल करायो वञे। जी ठीकु आहे मजीद। अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हांजी।